पैगाम सिंध न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी आहे। हींअर ख़बर शामिल कंदासीं पखो खां ज़ुल्फ़िकार अली मुगेरी की रिपोर्ट मूजिबि ज़िलो कमर सोयादपुर के सीनियर सियासतदान सरफराज़ुद्दीन खान इसराण पंहिंजे पैनल तरफ़ां यूनियन काउंसिल खैरपुर जूस जी सीट ते डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर जहांगीर खान इसराण ऐं चेयरमैन सरफराज़ुद्दीन खान इसराण, वाइस चेयरमैन रोशन अली मेयो राजपूत, वार्ड नंबर 1 जनरल काउंसिल मेंबर मोहम्मद आलम चन्न, वार्ड नंबर 2 जनरल काउंसिल मेंबर सईद सुमरो, वार्ड नंबर 3 ते जनरल काउंसिल मेंबर फिदा हुसैन मुगेरी ऐं वार्ड नंबर 4 ते जनरल काउंसिल मेंबर मुख्तियार मुगेरी समेत आज़ाद उम्मीदवारनि जा तौर फार्म इलेक्शन कमीशन ऑफिस कंबर आर.ओ. गुलाम मुस्तफा चांडियो वटि नामज़द फार्म जमा कराए छॾिया। कंबर जे तक ते हर यूनियन काउंसिल ते पंहिंजा आज़ाद उम्मीदवारनि जा फार्म जमा कराए छॾिया आहिनि। मुखालिफ़ जे उम्मीदवारनि सां सख़्तु मुक़ाबिलो कंदासीं, अवाम सां सचाई ऐं ईमानदारी सां ख़िदमत कंदासीं। सरफराज़ुद्दीन खान इसराण।